हाइकू छा थींदी आहे? हाइकू जापानी सिन्फ़ ते बीठल हिकु नंढड़ी कविता थींदी आहे। हिन में 3 सिटूं थींदियूं आहिनि। पहिरीं सिट में 5 अखर, ॿीं सिट में 7 अखर ऐं टीं सिट में 5 अखर थींदा आहिनि। हिन में अखरनि जी ॻणप थींदी आहे, मात्राउनि जी न थींदी आहे। अधु अखर खे ॻणप में कोन खयो वेंदो आहे, कोन खयो वञिबो आहे। ऐं हिन में जो ॿियो नियम आहे त इहे 3 सिटूं आज़ादु हुजणु घुरिजनि ऐं टियों नियम आहे त ख़्यालु पूरो थियणु घुरिजे। शुरूआति में इहे कुदरत जे मथां ई लिखियूं वेंदियूं हुयूं, पर अॼुकल्ह भावनि जे मथां, सियासत जे मथां या कहिड़ो बि मौज़ू खणी करे पाण लिखी सघंदा आहियूं। ज़रूरी न आहे त इहे कुदरत जे मथां या प्रकृतिअ जे मथां ई लिखियल हुजनि। दादा नारायण श्याम सिंधी अदब में हाइकुनि खे ॿिए रूप में आंदो ऐं नालो ॾिनऊं तस्वीरूं। छो त हाइक हिकु तस्वीर खे पेश कंदी आहे त दादा नारायण श्याम उन जो नालो तस्वीरूं रखियो। पर हिन में थोरो घणो फेरो कयनि, जीअं उन्हनि मात्राउनि जी ॻणप कई अखरनि जी न, ऐं मात्राउनि जी ॻणप में 11, 13, 11 ईअं करे उन्हनि मात्राऊं रखियूं ऐं उहे ई 3 सिटा कविता रखियनि। हुननि खे हम काफ़ियो बि ठाहियो। पर इहा ॻाल्हि ज़रूरी आहे त हाइकू ऐं तस्वीरूं ॿई अलॻि अलॻि सिन्फ़ूं आहिनि। तस्वीरूं असांजे सिंधी अदब में दादा नारायण श्याम द्वारा ईज़ाद कयल आहे, जबकि जेतोणीकि हाइकू जापानी सिन्फ़ ते बीठल हिकु नंढी कविता आहे। हूअ परॾेही आहे, हाइकू जेका जापानी इबारत ते बीठल आहे, ऐं असांजी हीअ सिंधी इबारत तस्वीरूं आहे। पर लिखण वारो कहिड़ी बि इबारत ते लिखी सघंदो आहे, हू आज़ादु आहे। मां सम्झां थी हाणे हाइकू ऐं तस्वीरुनि में छा फ़र्क़ु थींदो आहे, उहो क्लियर थी वियो हूंदो। जय झूलेलाल।